अरे धनजानी छा भी करे तू पलंग तोड़ी नहीं है सा। ताके पलंग जी पई है, मां किरी वियसि। चल छॾो, मां तो प्रैक्टिस पे कई, मां वेना सवाई माधोपुर डांडिया खेलण। चरी अची थी सा हितां खां ख़ास करे डांडिया खेलण तो सवाई माधोपुर वेंदी है। तो आंखे पतो काने हर साल वांगण इन साल सवाई माधोपुर में असु चंड ऐं नवरात्रि जे अवसर ते 4 अक्टूबर खां 12 अक्टूबर ताईं भव्य विशाल प्रोग्राम जो आयोजन थींदो। हिन भव्य प्रोग्राम जी शुरुआत असु चंड वारे ॾींहुं ध्वजारोहण ऐं भंडारे सां थींदी। हिन खां पोइ 7 तारीख़ जो राति जो 8 बजे खां मशहूर गायक लवी कमल भगत जी पंहिंजे भजननि सां सभिनि खे मोहित करे छॾंदा। अरे तू कॾहिं थी वञी? अरे मां वेंदसि न 9 अक्टूबर जो शाम 7 बजे खां गरबा नाइट में पंहिंजे सिंधियुनि जी कुलदेवी माता हिंगलाज के गरबा करे प्रसन्न करण। पो मुखे जा छॾे वेंदी है सा खड़ में जा भी ॿ डांडिया। तव्हां सभी भी आमंत्रित आहियो पूज्य सिंधी समाज समिति सवाई माधोपुर पारां आयोजित हिन कार्यक्रम में। याद रखजो तारीख 4 अक्टूबर का 12 अक्टूबर तारीख स्थान श्री झूलेलाल मंदिर आवासन मंडल कॉलोनी सवाई माधोपुर। जय श्री झूलेलाल।